माण्हुनि जा वात बि तूं बंदि कर। नाज़न जो जे घड़ो भॻो त तुंहिंजे मथे ते भॼंदो, इहा बि ख़बर हुजई। बाबा मूं चयो न त मूं हुनखे अगवा नाहे कयो। नीस ठीकरू कराए मुंह कारो जमादार जो। लो थी आई मुसीबतन। अरे मुझी दिया शायदा नाज़न के ज़ालिम ज़ुल्म कयो आहे यो। बस मांखे कुछ न खपे मांखे कुछ भी। मांखे पंहिंजी दिया शायदा हाणे ने मूंखे पंहिंजी श्राप पूरो शहर आयो था, पर शायदा जो को दस पतो कोन थो पए। मां त जी पियो आहियां त आख़िर दा भई कारे इन चंड्री असरा के खबर हुंदी। इन ई भाउ में खणायो अथसि। इन ई मुई पंहिंजे आशिक जे हथार उनखे खणायो हूंदो। यो मो असलू खुदा को कंध बनेस, खुदा को काटो बनेस। आप पंहिंजो पाण खे संभाल, होश कर कुछ। भला मूंखे ॿुधाए असरा कीअं खणाई थी शायदा खे? हा सॼो ॾींहुं फोन ते थी ॻाल्हाए, ॿियो कंहिंसां थी ॻाल्हाए? अचे हा न, मुद्दो ॾिनो हुयईं, आयो कोन। बदले में मुंहिंजी धीउ विहारे छॾी। अॼु वरी पाड़े मां छोकिरी खजी वई आहे। अरे यार सफ़ा बाछाव हाणे न पितकड़ी खे खणी काॾे कढा? ईंदी मोटी काॾे भुलिजी वई हूंदी। नको छोकिरी खंभिजी वई आहे, आइसक्रीम वठण वई वरी न मोटी। आइसक्रीम वारो त असगर हो। केड़ी टुबी में पइजी वियो आ? खैर त आहे? असगर हो, मूं सुञातो हो मांस, पक्को ई पक्को असगर हो। असगर? केड़ो असगर? अड़े यार नसरू ऐं दिलावर वारनि जो ख़ास माण्हू आ, उन्हनि जी आंदी नींदी कंदो आ। पर उन जो आइसक्रीम सां छा? माना त इहो सॼो कमु नसरू जो आहे, पर छोकी? नाज़न मुंहिंजी बचड़ीअ खे तुंहिंजी भाणे जी खाई वई। अलाए कहिड़े हाल में हूंदी, अलाए कीअं हूंदी, काथे हूंदी। बसरा तूं त कर ॾाढी चरी। भला ॿुधाए मुंहिंजी भाण जो न खे छो खाई, कीअं खाई? वो बेचारी पाण परेशान। ॾिस न तूं घर में ॾिसंदी आई उहा पाण बेचारी शायदा ते सावरी हींअर ॾाढी परेशान आहे, पिसी पई। बसरा मां ॾाढो फ़िक्रमंद आहियां हुन वीचारीअ जो जहिड़ो तहिड़ो घर वेठल। पर हाले त इहा मुंहिंजो पुट बि खाईंदी, पंहिंजो पीउ बि खाई वई, हाणे तोखे खाईंदी। तोखे ख़ुदा जे वास्ते इन ॾाण खे मुंहिंजे घरऊं कढ। बसरा चरी न थी, माण्हू न खिलाए, ये बेवकूफ़ वारियूं ॻाल्हियूं न कर। नाज़न तूं भले मूंखे चरियो समझ, दीवानो समझ, पर मां हाणे मां अज़रा खे बर्दाश्त नथी करे सघां। बसरा दाही थी अकुल जी ॻाल्हि कर। शायदा काॾे वई हूंदी, किथे किथे पाड़े में, किथे परे निकिरी वई आहे। बहरहाल मूं शागिर्द मोकिलिया, फाज़िल किथां न किथां ॻोल्हे वठी ईंदसि, तूं शांत कर। बसरा छा बुझे, उहा हिन घर जी इज्जत आहे। इज्जत मंगणो थियो कोन्हे, ॻाल्हि उते जो उते रही। हू असांजे घर जी इज्जत थी वई आहे। न आहे मूंखे क़बूल इहा ॻाल्हि, न आहे। न आहे। अबो केर समझाए हिननि माइनि खे? शायद उते छुटी हिन खे वरी पंहिंजे मंगणे जी अची लॻी आहे।
अचे ही वट दादा खपाए करे को धंधो शुरू कर। बेटे तो शीअं भी बुख मरी वेंदा। ख्याल सां वञिजो दादा, नसरू जा माण्हू तोखे ॻोल्हींदा हूंदा। नसरू जा माण्हू तो मूंखे भी ॻोल्हींदा हूंदा। जॾहिं मूंखे कोठे ते न ॾिठो हूंदई। शमी, तुझे लफ़्ज़नि में अलाए कहिड़ो जादू हुयो। मां पंहिंजी भाषा ई छॾे आई आहियां। ही सभु कुझु नसरू जो ई आहे। नसरूअ जो? मां हुन जी रखेल आहियां। को भी मूंसां ॿियो कोई तालुक नथो रखी सघे, पर हुन कॾहिं मूंखे ज़ाल जो दर्जो ॾिनो ई नाहे। कुसूर जी पई हुयसि, शायदि इन करे तोसां हली आयमि। अले अले मुंहिंजी नंढी रोए थी। बुख लगी आ? बुख लगी अथई। हाय वेचारी न्याणीअ जो को पतो ई कोन पयो। अलाए त कंहिं गटर में वञी किरी। उन गटरनि जा वात बि एॾा पटिया पिया आहिनि, किफ लॻा पिया आहिनि। बरोबर आहे, तो ई सुञातो। अहिड़े गटर में किरिया जितां मोटंदी कान। जे मोटंदी त मुई मोटंदी। अरे हलण हे बाहूं तो ॿधाए सदाई पारा ते जहिड़ी ॻाल्हि न कदो कर। अरे जेकॾहिं इंसान ऊच सुठो न हुजे न, ॻाल्हि चङी करे। अरे हुननि घर में मातम लॻो पियो आहे ऐं मथो वरी तूं वरी पिटाऊं बारात में वञी दुआ करे। अरे दुआ करे त न्याणी चारी मोटी अचे। अरे नसरू वटा केर मोटियो आहे? शमी मोटी आहे तो शायद आ मोटंदी। छा मुआ छा थो चई पियो? बंदि कर पंहिंजो वात। इन नसरूअ जो नालो ई न खणो। वेचारी मासूम तुंहिंजी बि बक बक हले पई। अमड़े नशो छॾियो अथमि न त सूंझ मुंहिंजी वधी आहे। ये जेको असगर आइसक्रीम वारो आहे न, इहो नसरूअ जो ख़ासि माण्हू अथई। मां सम्झां थो त नाज़र खां पलांद वठण जे लाइ शाहिदा खे उॾायो अथसि। अरे आस्ते आस्ते चुप कर। भितनि खे बि कन थींदा आहिनि। भितनि खे ॿुधी न वठे। धूड़ पाए असगर छाई पए नसरू जे मुंहं में। अरे असांजो कहिड़ो कमु? अरे असां ग़रीब न पुॼी सघंदासीं हिननि सां। तूं छा ॼाणी? हिन दिल ते दाग अथमि, दाग शमीअ जो दाग। हाणे थी ॻाल्हि सम्झ में अचे त इहो सारो कमु असल में पलांद में नसरू खां करायो आहे। ॾिसजांइ मिठू, तूं ॾिसजांइ वॾा फाट फाटंदा। मासूम जी आह उफ दारी पिया उफ। तो ॾिठो खणंदे ओमड़े असगर जो आइसक्रीम सां वञे छा? हू वञी चर्स बि गिणे न। मूंखां जेको पुछंदो न, मां ॻाल्हि उहा कंदुसि। ओ मां अध मगज़ी पहिरियों पंहिंजे भेण जी त गण करे। तो जॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि त छोरीअ जो सिर नियो आहे। छा बि थिए मां ॻोल्हींदुसि शाहिदा खे। मां पहिरियों छमीअ खे त ॻोल्हे लही आहे। हलियो आहे वागुनि सां विढ़ण। ओड़े मां चवां थी हिकिड़ो आहे हिकिड़ो। तूं छा कंदे हुननि बलाउनि खे? ओ मुंहिंजी जीजल मां, ओ मुंहिंजी अम्मा, आहियां हिकिड़ो पर आहियां लखनि जे मथे। आहे को मूं जहिड़ो ते पाड़े में। अरे अलाह न तो जहिड़ो कंहिंखे पाड़े में करे। अरीबाबाद जूं नारियूं। मिठल अॼु वरी पाड़े मां छोकिरी खजी वई आहे। अरे यार सफ़ा बाछावा हाणे न पितकड़ी खे खणी काॾे कथा। ईंदी मोटी काॾे भुलिजी वई हूंदी। न को छोकिरी खंभिजी वई आहे। आइसक्रीम वठण वई हुई, वरी न मोटी। आइसक्रीम वारो त असगर हो। केड़ी टुबी में पइजी वियो आ? खैर त आहे? असगर हो। मूं सुञातो हो मांस। पक्को ई पक्को असगर हो। असगर? केड़ो असगर? अड़े यार नसरू ऐं दिलावर वारनि जो ख़ासि माण्हू आ। उन्हनि जी आंदी नींदी कंदो आ। पर उन जो आइसक्रीम सां छा? माना त इहो सॼो कमु नसरू जो आहे। पर छो की
गरीबाबाद जीवनारियूं